पठानों समेत गैर सिंधी अफराद को जिला कमर शदात कोर्ट का शनाख्ती कार्ड और डोमिसाइल देने का सिलसिला मुसलसल जारी। मुंतखब नुमाइंदों समेत मकामी और जिले इंतजामिया की खामोशी समझ से बालातर। ये कंबर शदात कोर्ट जिलो जो इंतहाई पुठिते पियल जिलो है, सिंध जो आखिरी अॻियां बलोचिस्तान आहे। हिते भी धारिया माण्हू आहिनि, अफ़गानी आहिनि, उहे अचे पंहिंजो आराम सां शनाख्ती कार्ड ठाहे डोमिसाइल ठाराए हितां जी सिंधियुनि जी कोटा ते हू वञी नौकरी था वठनि। त असां सम्झूं था त हीअ सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तमामु वॾी साज़िश आहे, सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुनज़म साज़िश आहे। त असां मुतालबो कंदासीं त धारी आबादकारी फौरी तौर ते रोकी वञे ऐं जेको हिते अफ़गानी पंहिंजो डोमिसाइल ठारायो आहे कंबर शदात कोर्ट ज़िले जो, उन समेत सॼी सिंध जे अंदरि अॻ में बि इहो हिकिड़ो इशू पैदा थियो हो जंहिंमें इलाही सारा जेको आहे सो DC मुलविस हुया। त DC जेके आहिनि उहे हिकिड़े सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हणण में मुलविस आहिनि। त असां मुतालबो कयूं था त कंबर शदात कोर्ट ज़िले समेत सॼी सिंध जे अंदरि जेके बि जाली डोमिसाइल ठहियल आहिनि, शनाख्ती कार्ड ठहियल आहिनि, उहे फौरी तौर ते रद्द कया वञनि। कंबर शदात कोर्ट ज़िले में धारिया डोमिसाइल ठाहे करे धारनि खे हितां जो रहवासी ॼाणाए करे उन्हनि खे सिंध जी कोटा ते नौकरी ॾिनी थी वञे। गुज़िरियल हफ़्ते खां वठी असां DC ऑफिस जा चक्कर लॻायूं था। कल्ह असां एहतजाज कयोसीं। असां हिकिड़ो प्रूफ बि हथु कयो आहे, जेको सबूत आहे, जेको जाली डोमिसाइल आहे इरफानुल्ला नाले, जेको डेरा इस्माइल खान जो रहवासी आहे, पर उतां जो रहवासी खे कंबर जे हिकिड़े मोहल्ले जो रहवासी ॼाणाए करे सिंध जी कोटा ते इस्लामाबाद पुलिस में भर्ती कयो आहे। असां इन ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। सिंध ऐं शदात कोर्ट में धारी आबादकारी तेज़ी सां वधंदी वञे थी ऐं धारिया जॾहिं खां वठी आया आहिनि असांजे इन सिंध में असांखे नुक़सानु ई नुक़सानु ॾिनो अथऊं। हाणे धारिया अचनि था, हिते जेको आहे समाज जूं बुरायूं खणी अचनि था। ऐं तव्हां ॾिसंदो गुटको असांखे धारियनि ॾिनो आहे, मंशात असांखे धारियनि ॾिनो आहे, हथियार धारियनि सप्लाई कयो आहे। ऐं ॿियो तव्हांखे मां हिकिड़ो ॿुधाईंदो रहां त फ़ाहिशी अदा जेके आहिनि धारियनि हिते जेको आहे दांदा आहिनि। हाणे हिते शदात कोर्ट में बि फ़ाहिशी अदा जेके पठान हलाइनि था। असीं गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त इन्हनि खे पंहिंजी जॻह ते मोकिले करे असां सिंधी माण्हुनि सां आज़ार ख़त्म करें। गुज़श्ता 30 साल से जारी ये जालिमाना सिलसिला मजीद चंद साल और यूं ही जारी रहा तो वो दिन दूर नहीं जब सिंधी शहरी अपने ही सरजमीन से कट कर रह जाएंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदात कोट।